ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वतीअ जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिं में व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे ॿिए स्कंद जे 3 अध्याय में ॾिठो हो त श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित खे ॿुधाइनि था त कहिड़ी कामना अनुसार कहिड़े देवता जी उपासना ऐं पूजा वग़ैरह करणु घुरिजे। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे ॿिए स्कंद जो 4 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिं जो नालो आहे राजा परीक्षित जो श्री सुखदेव जी खां पार ब्रह्म परमेश्वर जी कथा ऐं कीर्तन बाबति पुछणु। श्री सूत जी चयो, जॾहिं राजा परीक्षित खे श्री श्याम सुंदर जो हाल ऐं श्रीमद् भागवत महापुराण साहिब जी महिमा ॿुधी सभु सोच मन मां दूर थी वियो, तॾहिं राजा ॾाढो ख़ुशि थी राज ऐं स्त्री औलाद वग़ैरह जी मोहबत छॾे सुखदेव जीअ खे हथ जोड़े चयो, ए महाराज, जेके अव्हां चयो आहे उन ते यकीन करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। मूं पंहिंजो ध्यानु श्री नारायण जीअ जे चरणनि में लॻायो आहे ऐं मूंखे अॼु तोरे 7 ॾींहंनि में मरणु हिकु जहिड़ो आहे। उन ॻाल्हि जो डपु मुंहिंजे मन मां हलियो वियो आहे। अव्हां जा सभु पुराण ऐं शास्त्र ॾिठल आहिनि ऐं पढ़ियल बि आहिनि। अव्हां ब्रह्मा जी ऐं आदि पुरुष जो हाल चङी तरह ॼाणो था। जहिड़ी तरह हिन नारायण जी हिन संसार खे पैदा कयो, पालन करे वरी उनखे नास थो करे, उहो सभु मूंखे कृपा करे ॿुधायो। ऐं पार ब्रह्म परमेश्वर सुरगण अवतार वठी जेके जेके लीलाऊं हिन जगत में कयूं आहिनि से बि ॿुधायो। राजा परीक्षित जूं ही सभु ॻाल्हियूं ॿुधी सुखदेव जी महाराज ॾाढो ख़ुशि थी पहिरियां ई पंहिंजे मन में श्री श्याम सुंदर जे चरणनि जो ध्यानु करे हिन तरह उन जी स्तुति कही। हे दीनानाथ, जोग ऐं यज्ञ वग़ैरह आहिनि, पर उहे सभु अव्हां जी कृपा खां सवाइ पंहिंजो फल ॾेई नथा सघनि। मां उन पार ब्रह्म परमेश्वर खे ॾंडवत करियां थो, जंहिं जे चरणनि जो ध्यानु वॾा जोगी मुनेश्वर शंख ब्रह्मा जी, महादेव जी ऐं ॿिया देवताऊं पंहिंजे हृदय में रखनि था ऐं उन जे चरित्रनि ऐं लीलाउनि खे नथा ॼाणनि, ऐं जिन जी दया ऐं कृपा सां गोपियूं शबरी ऐं जटायु वग़ैरह नीच जीव मुक्त पदवीअ ते पहुता आहिनि, ऐं जेको लक्ष्मी जो पति आहे शाल उहो परमेश्वर पंहिंजी कृपा सां मुंहिंजी ॿुध में प्रकाश पैदा करे, जंहिंजी ॻाल्हि सची करे ऐं उन जी शक्तिअ सां मूंखे संदसि चरित्रनि चवण जी सुमर्थी थिए। वरी सुखदेव जी महाराज पंहिंजे गुरु ऐं पिता वेदव्यास जीअ जे चरणनि जो ध्यानु ऐं ॾंडवत करे चयो, हे राजा, श्रीमद् भागवत महापुराण जेको श्री वेंकटनाथ जी ब्रह्मा जी खे ॿुधायो हो, ब्रह्मा जी नारद मुनि खे ऐं नारद मुनि मुंहिंजे पीउ ऐं गुरु भॻवान वेदव्यास जीअ खे ॿुधायो, ऐं पोइ भॻवान वेदव्यास जी मुंहिंजे पिता मूंखे पढ़ायो हो, उहो मां तोखे ॿुधायां थो। उन में जेके ॻाल्हियूं अव्हां ॿुधणु घुरो था से सभु लिखियलु आहिनि, उहो मन लॻाए ॿुधो ऐं उन बाबति को बि संकोच पंहिंजे मन में न करियो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब
ॿियो स्कंद चोथों अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 5 श्री सुखदेव जी महाराज जो श्रीमद् भागवत महापुराण साहिब जी कथा शुरू करण। सुखदेव जी महाराज चयो त ए राजा, हिकिड़े ॾींहुं नारद मुनि पंहिंजे पिता ब्रह्मा जीअ खे दंडवत करण लाइ वियो। उन वक़्तु ब्रह्मा जी परमेश्वर जे ध्यान में वेठो हो। नारद मुनि उनखे ॾिसी पंहिंजे मन में सिंसो आंदो त सॼी दुनिया पैदा कंदड़ मुंहिंजो पिता कंहिंजो ध्यानु करे रहियो आहे। शायदि को हिन जो बि मालिक आहे जंहिंजो ही ध्यानु थो करे। इहो हाल त पुछणु घुरिजे। इहा ॻाल्हि वीचार करे नारद मुनि पंहिंजे पिता ब्रह्मा जीअ खां ध्यानु छुटण बाद पुछियो त अव्हां चओ था त जेके कंहिंजे भाग में लिखियलु हूंदो आहे उहो ई थींदो आहे, पर मां ॾिसां थो त तव्हां सॼे जगत खे रचे वरी उनखे नास था करियो। मगर तव्हांजे चवण ऐं ध्यानु करण करे मूंखे ईअं थो सम्झण में अचे त अव्हां खां बि को वॾो आहे जंहिंजो ध्यानु करे संदसि आज्ञा मूजिबि सॼी सृष्टि रचण जो कमु करियो था। जेकॾहिं ईअं आहे त जंहिंजो ध्यानु अव्हां करियो था उन जो नालो ऐं गुण मूंखे बि ॿुधायो। ही ॻाल्हि ॿुधी ब्रह्मा जी चयो त हे नारद मुनि, तूं धन्य आहीं जो तो परमेश्वर जो चरित्र मूं खां पुछियो आहे। परमेश्वर जी माया वॾी बलवान आहे। तूं जो मूंखे जगत जोरींदड़ चवीं थो सो मां उन ॻाल्हि खां ॾाढो शर्मिंदो आहियां। हे नारद, मूं खां वॾो ऐं मुंहिंजो मालिक भॻवान आहे। घणा ई ब्रह्मा ऐं घणा ई ब्रह्मांड उन मां ज़ाहिर थी सॼी दुनिया उन जी माया मां पैदा थी थिए। मां बि परमेश्वर जे ध्यानु ऐं कृपा सां सॼी दुनिया खे पैदा करियां थो। देवताउनि ऐं आदमियुनि खे उन जे प्रताप सां बुद्धि ऐं ज्ञान मिलंदो आहे। हे नारद मुनि, उन पार ब्रह्म परमेश्वर जे चरित्र जो वर्णन ॿुध। जॾहिं नारायण जीअ जी नाभि धन मां कंवल जो गुल निकितो ऐं आऊं उन फल मां पैदा थियसि, तॾहिं मूं वीचार कयो त मां किथां पैदा थियो आहियां ऐं कीअं हिते आयसि। जॾहिं मां इहो हाल परोरे न सघियसि तॾहिं परमेश्वर जे ध्यानु करण सां मूंखे ज्ञान पैदा थियो ऐं मूंखे सम्झ में आयो त नारायण जी मूंखे पैदा कयो आहे। सिज, चंड, तारा ऐं ॿिया सभु उन जे तेज सां रोशन आहिनि। जेतिरियूं शयूं दुनिया में आहिनि से सभु उन पार ब्रह्म परमेश्वर जी माया सां ज़ाहिर थियूं आहिनि। सभिनी जीवन जे बदन में उन जो प्रकाश आहे। नारायण जी पंहिंजे तेज सां प्रकाशित आहे ऐं उन में ॿिए कंहिं जो तेज न आहे। उन पार ब्रह्म परमेश्वर जी बुनियाद खां वठी पछाड़ीअ ताईं जेको बि ज्ञान मूंखे नारायण जीअ जी कृपा सां मालूम आहे सो मां तोखे ॿुधायां थो त जॾहिं परमेश्वर खे इन ॻाल्हि जी ख़्वाहिश थींदी आहे त मां हिकिड़ो आहियां, तॾहिं हू पंहिंजी मर्ज़ीअ सां घणनि रूपनि खे पैदा करण लाइ मूंखे पैदा करे थो। जॾहिं मां कंवल जे फुल मां पैदा थियसि तॾहिं मूंखे श्री नारायण जी हुकुम ॾिनो त तूं दुनिया खे पैदा कर। उन वक़्तु मूं पंहिंजे मन में वीचार कयो त मां कहिड़ी तरह दुनिया खे पैदा करियां। तॾहिं उन श्री नारायण जीअ जी माया सां सात्विक, राजस ऐं तामस 3 गुण पैदा थिया ऐं मूंखे पंहिंजे हृदय में बुद्ध जो चमत्कार ॾिसण में आयो। तॾहिं मूं उन्हनि टिनी गुणनि जी मदद सां सॼी दुनिया ऐं 5 तत्व पैदा करे पृथ्वीअ खे जोड़ियो ऐं मिटी, आग, पाणी, हवा ऐं आकाश इन्हनि 5 तत्वनि मां सभिनी जीवन जो बदन ठाहियो। ऐं मूं जेका पृथ्वी कंवल जे पननि जी ठाही हुई सा पाणीअ ते बीह न थे सघी, 1000 वरयनि ताईं लुॾंदी रही। पोइ जॾहिं मूं नारायण जीअ खे पृथ्वीअ जे लुॾण जो हाल ॿुधायो तॾहिं उन आदि पुरुष भॻवान
पंहिंजी शक्तिअ सां पृथ्वी पाणीअ ते मज़बूत करे ॾिनी ऐं उन जो लुॾणु बंदि थी वियो। उन शक्तिअ खे ब्रह्मांड ऐं विराट रूप चइजे थो। उन रूप जा 1000 हथ, 1000 सिर, 1000 पेर, 1000 अखियूं, 1000 कन, 1000 नक वेद में लिखियल आहिनि। अहिड़ो आहे भॻवान जो विराट रूप। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 2 स्कंद जो 5 अध्याय संपूर्ण थियो। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 2 स्कंद जो 4 ऐं 5 अध्याय ॿई संपूर्ण कया आहिनि। सभई चयो जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।